बैराम का ख़बर शामिल कंदासीं त शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 15वीं वरसी जे मौके ते तालका मीरो ख़ान जे सदर मीर मखदूम ख़ान मक्सी मीर ख़ादिम हुसैन अब्दुल करीम कोसो इमरान अली बिरोई सराय सुल्तान अहमद मुबशिर अहमद ख्वावड़ नादर हुसैन मक्सी अब्दुल गफूर गुल मोहम्मद गुलशेर ख़ान सोनो ख़ान सजाद अब्बासी अमीर अली कुर्बान अली सेलरो ऐं ॿियनि जी अॻवाणी में सवें गाॾियुनि जो काफ़िलो गढ़ी खुदा बख्श रवानो पीपी तालका मीरू खान जे हेडक्वार्टर ऑफिस में हाकिम शाखा मुख्तलिफ यूसी बैराम कबड़लाए आबाद गुल मोहम्मद नादर आबाद कारडा जे सवें कारकुनन पार्टी जा झंडा हणी कारन विगन ऐं बसुनि ते चढ़ी गढ़ी खुदा बख्श लाइ रवाना शहरनि जे मुख्तलिफ मोड़नि ते चौकनि ऐं चौराहनि ते गुलनि जी वरखान सां शानदार इस्तक़बाल जीए भुट्टो जी शहीद राणी जे गाननि ते